खैबर भरसा ॻोठ जुमो शहूक जो रहवासी 26 साला पाक आर्मी जो जवान असदुल्ला शहूक मुल्तान सीएमएच में गुर्दनि जी तकलीफ़ सबब ज़िंदगी जी जंग हाराए वियो। फोत थी वियल फौजी असदुल्ला शहूक जो मड़ मुल्तान सीएमएच खां एम्बुलेंस ज़रिए संदसि संभाणे ॻोठ आंदो वियो, जिते हैदराबाद कासिम चौक खां 49 FF पाक आर्मी लेफ्टिनेंट पाक आर्मी के जवाननि समेत ॻोठ जुमे शहूक पहुची फोत थियल फौजी जवान के सलामी ॾेई फौजी एजाज़ सां खेसि साले शाह कब्रिस्तान में दफनायो वियो। जनाज़े नमाज़ में पाक आर्मी के जवाननि समेत इलाइक़े वासियुनि वॾी तादाद में शिरकत कई। पोथी जे वारसनि भाउ मोहम्मद अमीन शौक़ ऐं चाचे ताज मोहम्मद शौक़ जो चवणु आहे त शहीद असदुल्ला शौक़ जी उमिरि तक़रीबन 26 साल हुई। 2015 में पाक आर्मी में भर्ती थियो हो। संदसि पाक आर्मी में 8 साल सर्विस मस थी हुई ऐं 2 साल पहिरियां संदसि शादी थी हुई। 3 महीननि जी हिकु मासूम पुट जो खेसि औलाद आहे। ॻोठ जुमो शौक़ जो रहवासी फोत थियल 26 साला पाक आर्मी जो जवान असदुल्ला शौक़ वल्द मोहम्मद दाऊद शौक़ मुल्तान सीएमएच में गुर्दनि जी तकलीफ़ सबब दाख़िल हुयो, जिते ज़िंदगी जी जंग हाराए वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।